पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सखर पारां पाक फौज सां यकजहती ऐं भारती जारियत ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली अयूब गेट खां शुरू थी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे सखर प्रेस क्लब ते पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल माण्हुनि जे हथनि में पाकिस्तानी झंडा खयल हुआ ऐं फिज़ाए पाक फौज ज़िंदाबाद ऐं इंडिया मुर्दाबाद जी नारेबाज़ी सां गूंजी उथी। रैली की अगवानी पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग सखर डिवीज़न के सदर अशरफ बाजवा समेत बेन मकामी अगवाणनि कई। मुज़ाहिरीन के खिताब कंदे अगवाणनि कयो त भारत पारां कयल हमले की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं उन खे बुज़दिलानो अमल करार ॾिनो। अशरफ बाजवा कयो त भारत एक बुज़दिल मुल्क आहे जेको रात जी ऊंदाहीअ में हमलो करे थो, पर इहो विसारे थो त पाकिस्तान की बहादुर फौज हर वक्त दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ तैयार आहे। हुन वधीक चयो त जेकॾहिं भारत जंग की शुरुआत कई आहे त इन जो अंजाम हाणे असां कंदासीं ऐं भारत के इन जी जारियत जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। मुज़ाहिरीन भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के ललकारे चयो त तैयार रहो, पाकिस्तानी फौज तोखे निस्तो नाबूद करण लाइ तैयार आहे। इन्हनि पाक फौज सां मुकम्मल यकजहती जो इज़हार कंदे नारो हयो, पाक फौज कदम वधायो, असां अव्हां सां गॾु आहियूं। अगवाणनि चयो त भारतीय फौज तरफ़ां बेगुनाहनि ऐं हथें ख़ाली शहरनि ते हमला आलमी सतह ते इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।